या विस्तार सां श्रीमद भागवत में त हिकु बार जी ॻाल्हि आहे, राजा निमि महाराज यज्ञ करायो। यज्ञ जे लाइ उन्हनि वशिष्ठ महाराज खे चयो त तव्हां यज्ञ जा आचार्य ठहो। उन्हनि चयो ठीकु आहे, मां यज्ञ कराईंदोमांव, लेकिन इन खां पहिरियों मूंखे राजा इंद्र, स्वर्ग जे राजा इंद्र जो यज्ञ कराइणो आहे। मां वापसि अची करे तव्हांजो यज्ञ कराईंदुमि। ईअं चई करे हली आहे। हाणे ॾे समय गुज़रंदो वियो। राजा निमि सोचनि था अलाए कॾहिं उहे वापसि ईंदा। समय गुज़री वञे। शुभस्य शीघ्रम, शुभ कमु शीघ्र करणु खपे। इन करे काई ॻाल्हि न, ॿिए कंहिं संत खे, ब्राह्मण खे चई करे यज्ञ थो कराए। त राजा निमीअ हिकिड़े ॿिए ब्राह्मण खे जेको यज्ञ कराए उनखे चइबो आहे ऋतविज। छा चइबो आहे? ऋतविज। हा न, ब्राह्मणनि जी कलाऊं बि ॾाढी वॾियूं आहिनि, ॾाढा गहरा ज्ञान आहिनि। अलॻि अलॻि ब्राह्मण थींदा आहिनि। सभिनि खे सभु शयूं ज़रूरी न आहे अचनि, ख़ासि कर कलयुग में। 4 वेदनि जो जेके पाठ कंदा आहिनि उहे चवाइबा आहिनि चतुर्वेदी ब्राह्मण। जिन 3 वेदनि जो पाठ कयो उनखे चइबो आहे त्रिवेदी। जिन 2 वेद पढ़िया, 2 वेदनि जी जानकारी रखी, उनखे चइबो आहे द्विवेदी। ऐं एकवेदी केरु थींदा आहिनि? चओ हरे राम। एकवेदी न थींदा आहिनि? थींदा आहिनि। उनखे एकवेदी न चइबो आहे, उपाध्याय चइबो आहे। उपाध्याय यानी जे हिकु वेद जो अध्ययन कयो, पढ़ाई कई। हाणे गुरु जी हली आहे वशिष्ठ महाराज। हेॾे राजा निमीअ ॿियो ब्राह्मण जो चुनाव करे पंहिंजो यज्ञ शुरू कयो। यज्ञ वग़ैरह थी वियो हेॾे, ऐं ओतिरे में वापसि आया महाराज के गुरु जी वापसि आया आचार्य। वी चवणु लॻा तूं मूंखे जो ऋतविज ठाहियो, यज्ञ जो होता ठाहियो, भई मां आचार्य थींदुमि। चई महाराज क्षमा कयो, तव्हां हली वियो, एॾी देरि लॻायो। मां चयुमि काई ॻाल्हि न आहे, यज्ञ समय ते थियणु खपे। इन करे मां ॿिए ब्राह्मण खे चई यज्ञ कराए छॾियो। गुस्सो अची वियो महाराज। गुरु जी नाराज़ थी विया, शाप ॾेई छॾियऊं त तूं एतिरी प्रतीक्षा न करे सघे। मूंखे चई करे वचन करे तूं ॿियनि खां यज्ञ कराईंदे, वञ अहिड़ो शरीर ई छॾे छॾ। शरीर छॾिजे। लेकिन उन्हनि बि शरीर छॾण खां पहिरियों चयो महाराज इन में मुंहिंजी कहिड़ी ग़लती आहे? तव्हां वियो होॾे पहिरियों हली वियो, देरि लॻायो, तव्हां कारण मूंखे शाप था ॾियो, मां बि तव्हांखे शाप थो ॾियां, तव्हांजो शरीर बि छॾिजी वञे। उन्हनि जो बि शरीर छॾिजी वियो। ॾिसो, आत्मा न मरंदी आहे, शरीर छॾिजी आहे। हाणे गुरु जी जी जेकी आत्मा हुई आचार्य जी, उहे ब्रह्मा जी वटि विया। ब्रह्मा जी चयो फलाणे महापुरुष जी शक्तिअ जे द्वारा तूं वरी सां पंहिंजो शरीर धारण कर। उन्हनि जे शक्ति अंश जे द्वारा, कंहिं पुरुष जे द्वारा उन्हनि पंहिंजो वरी शरीर धारण कयो। चओ हरे राम। अहिड़ी विज्ञान हूंदी ही कि बिना माता जे गर्भ में अची करे उन आत्मा पंहिंजे शरीर जी रचना करे शरीर धारण कयो। ठीकु आहे। हाणे आचार्य त शरीर धारण कयो, लेकिन यजमान यानी निमि महाराज, उनखे चऊं महाराज हाणे तव्हां बि ईअं कयो। ठीकु आहे, जेकी थी वई सी थी वई, तव्हां बि ॿियो कोई शरीर धारण कयो। तॾहिं निमि महाराज चयो त न, मूंखे त भक्ति करणी आहे। मूंखे न राज में दिलचस्पी आहे, न शरीर जे भोगनि में, न पुट पोटरा, न माइट मिट, न जगत, न व्यवहार, न लेन देन, न उथणी वेहणी, कुझु न खपे। मूंखे त केवल भक्ति खपे। एॾा महान भागवत थिया त ॾाढो प्रसन्न थिया संत महात्मा। ऐं गुरु जी बि चयूं ठीकु आहे, काई ॻाल्हि न आहे। हाणे अगरि शरीर धारण नथा करणु चाहिनि त उन्हनि खे वरदान ॾिनऊं, महाराज निमि जी अॼु खां तव्हां अखियुनि जे पलक में रहंदव। यानी इहे अखियूं जेके छिबकंदियूं न, पलक लॻंदी आहे जेकी, इहे पहिरियों न लॻंदियूं हुयूं। इहे निमि महाराज आया तॾहिं खां इहा पलक लॻणु शुरू थी वई। चओ हरे राम। हाणे विज्ञान खे इन ॻाल्हि जी जानकारी कोन्हे, और ज़रूरी न आहे कि 1000 साल में उन्हनि खे पतो पए। छो जो विज्ञान चवंदी आहे पहले जानो फिर मानो, भक्ति चवंदी आहे पहले मानो फिर जानो। त हाणे विज्ञान जेसि ताईं चवंदी जानो, त हाणे लखनि सालनि में अञा जानो न थी आहे, त हाणे काॾों जानो थींदी, मानो कंदी कोन। त विज्ञान त जॾहिं पहुचे तॾहिं पहुचे। लेकिन असांजे वेद शास्त्रनि, भॻवानु वेद व्यास महाराज, उन्हनि ते अहिड़ा अहिड़ा रहस्य लिखिया आहिनि। चओ हरे राम। भले असां कल युग जा 2024 जा जीव आहियूं, लेकिन
सतयुग जी कथाऊं त असांखे आहिनि न, प्रमाण त आहिनि। चओ हरे कृष्ण। तॾहिं खां निमी महाराज पलक में रहण लगा और निमी महाराज जे आत्मिक रूप सां अखियुनि में निवास करण जे करे ये अख छिंबंदी आहे। सिंधीअ में, हिंदीअ में पलक लगती है। ठीकु आहे। त हिन महिल चूंकि सीता माता राम जी खे निहारे रही आहे, निमी महाराज सीता माता जा पूर्वजन परॾाॾा आहिनि, उहे चवनि था मुंहिंजी न्याणी आहे, पंहिंजे प्रियतम राम जी खे उहे निहारे थी ऐं मां वॾो सॼो आहियां, हिन महिल मां हितां निकिरी वञा, उन में ई भलाई आहे, इन्हनि में मां विघन छो अचां, मुंहिंजे करे हिन जी पलक लॻंदी ऐं श्री राम जी जा दर्शन न थींदा ठीक सां। इन करे निमी महाराज अखियुनि खे छॾे करे उतां अंतर्धान थी विया। बोलो निमी जी महाराज की।